नाज़नामा में न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो मां खबर डालतो रोड ते सफ़र कंदड़नि जी मदद सफ़र खे महफ़ूज़ ऐं आसान बणाइण मोटरवे पुलिस जो मक़सद। दरगाह इलाहाबाद जी जामा मस्जिद में मोटरवे पुलिस जो रोड सेफ्टी बाबत सेमिनार हादसनि में निमाया घटिताई मोटरवे पुलिस जी बेहतरीन कारकर्दगी जो सबूत आहे। माण्हुनि जी जान व माल न हिफ़ाज़त ऐं बर वक्त मदद मोटरवे पुलिस जी सुञाण आहे। रोड ते सफ़र करण वारनि खे रोड सेफ्टी मुतालिक़ मुख़्तलिफ़ हंधनि ते आगाही मोटरवे पुलिस जे DIG अली शेर जकरानी ऐं सेक्टर कमांडर कासिम इफ्तिकार वराइच जी हिदायतुनि ते एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सैतो मुख़्तलिफ़ हंधनि ते रोड सेफ्टी बाबत सेमिनार कया। जंहिं सिलसिले में अॼु दरगाह इलाहाबाद जी जामा मस्जिद शरीफ कंडियारो में रोड सेफ्टी सेमिनार कयो, जंहिंमें मस्जिद जे उस्तादनि शागिर्दनि ऐं निमाज़नि वॾी तइदाद में शिरकत कई। उन मौके ते मोटरवे ऑफिसरनि रोड सेफ्टी बाबत आगाही ॾींदे ॿुधायो त असांखे गाॾी एहतियात सां हलाइण घुर्जे। मोटरसाइकिल हलाइण वक़्तु हेलमेट जो इस्तेमालु लाज़मी करणु घुर्जे। ग़लति ड्राइवरिंग हरगिज़ न करियो। ओवर स्पीड ओवर लोडिंग ग़लति ओवरटेक खां पासो कयो। थोरो एहतियात करण सां असां कंहिं बि इम्कानी हादसनि खां बची सघूं था। कंहिं बि हादसे इमरजेंसी या मदद जी ज़रूरत में मोटरवे पुलिस जी हेल्पलाइन 103 ते कॉल करे इतला ॾियणु घुर्जे त जीअं मोटरवे पुलिस बर वक़्तु पहुची मदद करे। आख़िर में जामा मस्जिद जी शागिर्दनि ऐं उस्तादनि रोड सेफ्टी मुतालिक़ सवाल पुछा ऐं मुफ़ीद मालूमात ॾियण ते मोटरवे पुलिस जी वाखाण पिणु कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।